بسم اللہ الرحمن الرحیم۔ سب سے پہلے تو میں JUI کے سندھ کے جو امیر ہیں ان کا اور جو جنرل سیکرٹری صاحب ہیں مولانا راشد احمد سومرو صاحب، ان کا یہ جو اقدام ہے سارے سندھ کے نوٹیبلز کو اکٹھا کر کے سندھ کے امن کے لیے جرگہ اور یہاں پہ میٹنگ منعقد کرنے پر میں ان کو سلام پیش کرتا ہوں۔ اور یہ کوئی سیاسی پروگرام نہیں تھا، یہ سندھ کے امن کے لیے تھا۔ اور دوسری بات یہ کہ اس کا مین وجہ دیکھیں، سندھ ایک امن کی دھرتی، مہمان نواز خطہ تھا۔ آج سندھ میں بد امنی کیوں ہے؟ جب کہیں سے بھی مسافر آیا کرتے تھے پنجاب سے یا کسی بھی پاکستان کے علاقے سے، تو وہ اس چیز کو پرائورٹی دیتے تھے کہ سندھ میں ہمیں اگر کہیں رات ہو گئی تو سندھ کے لوگ بہت مہمان نواز ہیں۔ اور آج یہ وقت آ گیا ہے کہ سندھ میں شام کو ہم سندھ کے لوگ سفر کرنے کے لیے تیار نہیں ہیں۔ تو اس کی مین وجہ تو میں یہ سمجھتا ہوں کہ ایک تو نا انصافی، جہاں پہ نا انصاف نظام میں نا انصافی ہو اور جہاں پہ لوگوں کو بنیادی سہولیات ریاست کی طرف سے نہ دی جائیں اور جھوٹے مقدمات کیے جائیں، تو وہاں پہ اس طرح کی چیزیں، اور دیکھیں بر وقت فیصلے نہ، مرغی کی چوری پر بھی یہاں پہ 10 سال عدالتوں میں کیس چلتے ہیں۔ یہاں پہ ناانصافی اتنے عروج پر ہے کہ جو چور ہے اس کو خود ہمارے یہاں کی پروٹیکشن دینے والے، لا اینڈ آرڈر کو کنٹرول کرنے والے، جس کو جسٹ لائک ہم پولیس کہیں، تو وہ ان کے ساتھ ملی ہوئی ہے۔ تو ایک تو سفارشی نظام، ایک رشوت، اور دوسرا ناانصافی۔ میں تو اس چیز کو کہوں گا کہ ایک اسلامی جمہوریہ پاکستان میں جب اس طرح کی چیزیں جب یہ ہو جائیں گی، ملک ہمارا اسلام کے نام پہ، پاکستان جی لا الہ الا اللہ پہ قائم ہوا، اور اس کے بعد اس کے اندر جو ہے وہ ناانصافی ہونا اور لوگوں کو ناجائز جو پکڑ کے، آپ دیکھیں سوشل میڈیا کا جو ہے وہ کردار کیا ہے۔ سوشل میڈیا پوری دنیا میں اصلاح کے لیے چل رہی ہے۔ سوشل میڈیا ہمارے ملک میں ایک ایسا ہتھیار بن چکا ہے کہ آپ کسی کے خلاف بھی کچھ بھی کہہ دیں، آپ کسی کے مذہب کو اٹھا کے اس کے خلاف آپ لکھ دیں اور بول دیں، کوئی آپ کو روکنے ٹوکنے۔ ॾिसो इहो त मूंखे नाहे ख़बर त उन्हनि जी छा मजबूरी आहे, उहे छो न आहिनि आया। थी सघे थो त उहो कंहिं सियासी वजह खां न आया हुजनि, थी सघे थो त उन्हनि खे कंहिं रोकियो हुजे, लेकिन अमन जी ख़ातिर इलाइक़े में ऐं अवाम जे लाइ जॾहिं असां चऊं था पिया त बाबा असां तव्हांजे ज़ोर ते अचूं था पिया, त असांखे इन्हनि सभिनी जो तहफ़ुज़ करिणो आहे। ये जेके बि मुंहिंजे चौधार वेठा आहिनि, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। मुंहिंजो वालिद साहिबु इहो तहफ़ुज़ कंदे कंदे शहीद थी वियो, मां पाण उन घर खां तालुक़ रखां थो, असां निभायो आहे। त मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे, जॾहिं तव्हां ॾिसो, तव्हां जॾहिं अवाम खे इलेक्शन में बीह करे असां चऊं था पिया त बाबा तव्हांजा घरनि जा ॿारनि बच्चनि जा असां मुहाफ़िज़ आहियूं, उहो मुहाफ़िज़ उहो ई हूंदो आहे जेको मैदान में लही करे उन्हनि जी हिफ़ाज़त करे। हाणे मां तहरीक इंसाफ़ मां आहियां ऐं JUI जी प्लेटफॉर्म ते इहा मीटिंग हुई, ऐं इन में जॾहिं अवाम जो मफ़ाद अचे थो त पोइ पाण सभिनी खे हिकु थियणु खपे। ॾिसो, मां तव्हांखे नंढी मिसाल ॾींदुमि। भारत जी जंग, इंडिया सां जंग थई, अवाम फ़ौज सां बीठी हुई, 4 ॾींहंनि में असां दुनिया खे करे ॾेखारियोसीं। हे त बस ज़िला आहिनि, हे क्लियर करण में कोई ॾुखी ॻाल्हि थोरी आहे। अगरि रियासत इन्ही में सुठे तरीक़े सां किरदार अदा करे, ऐं अलामा राशिद महमूद साहब जो जेको इहो इक़दाम आहे, अगरि इन्ही ते सिंध गवर्नमेंट, अगरि असांजे इन जिरगे जी जेका बि इन जो आख़िर में प्रेस रिलीज़ निकिरे थी पई, उन ते सिंध गवर्नमेंट खे लाज़मन इन ते कोई न कोई जवाब ॾियणु खपे, न त एक्शन वठणु खपे। छो वज़ीर आला साहब खे ख़बर न आहे असांजे सूबे में छा थो थिए। तव्हांखे इन में मीडिया जो किरदार आहे, इन में असांजो आहे, इन में सोशल मीडिया जा जेके नौजवान आहिनि, मां सभिनी खे इहो अर्ज़ु कंदुमि बाबा हिक ॿिए जे ख़िलाफ़, मां ख़ासि करे पंहिंजे नौजवाननि खे बि इहो चवंदुमि त असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ ॿिए जी इज़त विञाइण जे लाइ सोशल मीडिया इस्तेमालु कयूं था पिया। तव्हां अमन जे लाइ ऐं हिक ॿिए जी ऐं पंहिंजे सिंध जी धरती जे अमन जे लाइ इन सोशल मीडिया जो सुठो इस्तेमालु कयो।